दिस प्रेजेंट बाय सिंधी लोक कहाणी। बादशाह ॾिठो त शहज़ादो बिल्कुलु ई पके इरादे जो मालिक आहे। तंहिं करे चयाईं, जवान, तुंहिंजी हिमत दादे क़ाबिल आहे। हाणे ॿुध, पहिरीं शर्त इहो आहे त तूं जेका ॼञ पाण सां आणींदे, तंहिंमें को बि शख़्स अहिड़ो शामिल न हूंदो जंहिंजे मथे ते हिकिड़ो बि अछो वार हूंदो। ऐं ॿियो शर्त आली पनाह। जवान उतावलो थी पुछियो, बहितर आहे त पहिरीं तूं पहिरियों शर्त पूरो करीं ऐं तंहिंखां पोइ ॿियो शर्त तलब करीं। बादशाह ईअं चई दरबार बर्ख़ास्त कई ऐं शहज़ादो पंहिंजे शहर पहुतो। तॾहिं ॿिया मिट माइट यार दोस्त त उहे चूंडे खयाईं जिन जे मथे ते हिकु बि अछो वार कोन हो। पर हाणे सुवालु इहो हो त पंहिंजे माउ पीउ खे कीअं छॾे वञे। शादी माउ पीउ खां सवाइ कीअं थींदी ऐं अहिड़ी ॻाल्हि हू खेनि कीअं ॿुधाए। जॾहिं शहज़ादे जे पीउ ॾिठो त ॼञ लाइ सभु तयारी हूंदी, उहा रूहानी न पई थिए ऐं पंहिंजे पुट खे वेगाणो थींदो ॾिठाईं त हिकु ॾींहुं पासीरो वठी वञी दिलि जो अहवालु पुछियाईं। शहज़ादे समूरी ॻाल्हि करे ॿुधायसि ऐं पंहिंजी परेशान हाल खां पिणु वाक़िफ़ु कयसि। शहज़ादे जो पीउ दुनिया दीदा शख़्स हो, सो ॼाणे वियो त साम्हूं वारे बादशाह का अहिड़ी रमज़ रथी आहे जो संदसि पुट खे ज़रूरु तकलीफ़ थींदी। तंहिं करे ॼञ सां वञणु ज़रूरी हो। पर इहा ॻाल्हि थिए कीअं? पीउ जीअं असां अॻुवाट ॼाणे वरितो त दुनिया दीदा ऐं सियाणो हो, तंहिं पंहिंजे पुट जे कन में हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि चई ऐं रवानो थी वियो। शहज़ादे जा ग़म ऐं गोंदर सभु लही विया ऐं ॼञ उसण जी तारीख़ बि मुक़ररु थी वई। खाधे पीते लाइ माल, घोट, कुंवार जा कपिड़ा ऐं घणा ॻठा ऐं ॿियो वाट लाइ अके 4 सामान खणणो हो। तंहिं लाइ अनेक संदूकूं ऐं पेतियूं तयारु थी वयूं जेके कने तार भरे उठनि ऐं घोड़नि ते ॿधियूं वयूं। उन्हनि पेतियुनि में 2 तमामु वॾियूं पेतियूं बि हुयूं जंहिंमें शहज़ादे जी माउ ऐं पीउ खे विहारियो वियो। ऐं ईअं कंहिंखे बि कल कान पई त हू बि ॼञ सां गॾु आहिनि। इहो तमामु लिकियलु राज़ रखियो वियो। कुझु ॾींहं पुॼाणा ॼञ अची बादशाह जे तख़्तगाह में पहुती ऐं शहर जे ॿाहिरां अची खेमा खोड़ियाऊं। शहज़ादे बादशाह खे पंहिंजी ख़ासि माण्हू हथां पैगाम मोकिलियो त हू शहर में पहुची चुका आहिनि। बादशाह पंहिंजे ख़ासि अमीरनि वज़ीरनि सां गॾिजी उन ई हंधि आयो जिते शहज़ादे जी ॼञ अची दाॿो कयो हो। बादशाह जे दिलि में होरा खोरा हुई त ॾिसां त जवान मुंहिंजी पहिरीं शर्त खे पारियो आहे या न। ॼाणियुनि सां मिली ॾाढो ख़ुशि थियो, छाकाणि त शहज़ादे त चूंडे ई बादशाह जी शर्त मुताबिक़ कई हुई, जंहिं करे उन्हनि मां कंहिं हिक जो बि अछो वार कोन हो। बादशाह जवान खे मुखातिबु थींदे चयो, जवान, मां ॾाढो ख़ुशि आहियां जो तो मुंहिंजो पहिरियों शर्त पूरो कयो आहे। हाणे ॿियो शर्त इहो आहे त सुभाणे सिज उभरण खां अॻु मुंहिंजा माण्हू अव्हां खे हिकु टोयो चांवरनि जो ऐं हिकु मट शरबत जो हर हिकु ॼाणीअ लाइ ॾेई वेंदा। अव्हां सभिनी खे इहो सिज लथे खां अॻु खाई ऐं पी पूरो करिणो आहे। जेकॾहिं अव्हीं इन ॻाल्हि में गुथा त पोइ अव्हां जो समूरो माल मता ज़ब्त थींदो ऐं पहिरें उघाड़े अव्हां खे वापसि घर मोटी वञिणो पवंदो। पर इहा ख़बरदारी करणी आहे त चांवर जो हिकु बि कणु या शरबत जो हिकिड़ो बि फुड़ो अव्हां खे उछलणो न आहे। सभ जो सभु पूरो करिणो आहे। ईअं चई बादशाह पंहिंजे अमले सां रवानो थी वियो। शहज़ादे पंहिंजनि ख़ासि वेझनि ऐं दोस्तनि सां सलाह मुसलत कई, पर सभिनी जा वात फाटी विया। हिकु ॾींहं जे अंदरि हेतिरा चांवर ऐं हेतिरो शरबत कीअं पूरो थी सघंदो। सभु मलोवल थी विया। को बि रस्तो खेनि सम्झ में न आयो। राति थी त जंहिं तंबूअ में उहे 2 वॾियूं पेतियूं रखियलु हुयूं, शहज़ादे उते सुम्हण जो बहानो करे वञी पीउ माउ सां सलाह करणु वेठो। प्रिंस चयसि, पुट, को बि फ़िकर न कर, छाकाणि जो हिकु वक़्तु सिर्फ़ु हिकु टोयो चांवरनि जो तयारु कराए, पोइ हर हिकु ॼाणीअ खे हिकु वक़्तु सिर्फ़ु हिकिड़ो गिरह चांवर जो खारा। सॼो ॾींहुं ईअं दोहिराईंदो हल, धणी कंदो त सभु ख़ैरु थी पवंदो। साॻिए तरह हिकु वक़्तु सिर्फ़ु हिकु मट शरबत जो खोल ऐं हर हिकु ॼाणीअ खे हिकु वक़्तु सिर्फ़ु हिकु ढुक पीअण लाइ ॾे त तुंहिंजा सभु कम रास थी पवंदा। बसि पोइ त हैरत थी वई। सॼो माल शाम थियण खां अॻु ई ख़लासु थी वियो ऐं साॻिए वक़्तु सभु को सरहो पे नज़र आयो।
जीअं ई सिज लहण ते हो त बादशाह वरी बि पंहिंजे चूंड अटाले सां अची कैंप भेड़ो थियो। खेसि पक हुई त शर्त त पूरो कोन थियो हूंदो ऐं इजो थो पंहिंजा घोड़ा भराए वापसि मोटे, पर ॾिसण सां संदसि ताक लॻी विया। न को चांवर जो दाणो ऐं न को शरबत जो फुड़ियो बचियल हुयो। ऐं वधीक अजब जी त इहा ॻाल्हि हुई जो सभु ॼाणी चाक चङा भला, कंहिं ते बि को असरु कोन थियो हो। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। जवान खे भाकुर में वठी चयाईं, तो बराबरि मुंहिंजा शर्त पूरा कया ऐं मुंहिंजी धीअ सां शादीअ जो हक़दारु आहीं। वचन मूजिबि तुंहिंजी शादी शहज़ादीअ सां धाम धूम सां कई वेंदी, पर मुंहिंजे मन में अञा बि हिकु अणतण रहिजी वई आहे त कंहिं बि बुज़ुर्ग खां सवाइ तो मुंहिंजूं ॿियूं शर्तूं कीअं पूरी करे सघे। अव्हां में अहिड़ो कहिड़ो शख़्स आहे जो मथे ते अछो वार न हूंदे बि एॾी सियाणप जो मालिक हुजे। शहज़ादे मुश्की ॾिनो। खेसि उन ई तंबूअ में वठी आयो जिते ॿ वॾियूं पेतियूं रखियल हुयूं। ॿिन्हीअ जा ढक लाहे पंहिंजे पीउ ऐं माउ सां संदसि वाक़फ़ियत करायाईं। बादशाह ॿिन्हीअ सां ॾाढी मोहबत सां मिलियो ऐं खेनि मुबारकूं ॾिनाई। थोरनि ॾींहंनि खां पोइ ॾाढे शान शौक़त सां शादी थी गुज़री ऐं अमानत हक़दार खे मिली। शहज़ादो पंहिंजी वञी वठी वतन वरियो ऐं ॾाढी मौज मज़े में गुज़ारण लॻो।